सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी हफ़्तेवार अदबी गरजाणी सिंधी मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाजियाबी वारे मुतालबे जी निस्बत सां अॻूणे ज़िले राबता सेक्रेटरी आगाजान आगा जी सदारत में थी गुज़री। अदबी वेहक में आज़म भट्टी मज़मून, ग़ुलामुंद आज़ाद सुमरे गीत, जानमुंद लगारी वाई, मोहम्मद रमज़ान लगारी नज़म, महबूब लगारी बैत, पोहमल हासाणी गीत पढ़ियो। अदबी वेहक में शाख जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, रफ़ीकास लगारी, गुल ख़ासकेली, आशिक अली गाए, मुख्तियार निज़ामानी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, सैयद असलम शाह, मोहम्मद अशरफ गंजलाणी, मामे ग़ुलाम नबी शायर ख़ासकेली, गुलमहमद सुमरे, अयाज़ लगारी, मोहम्मद सुमार संगम, विमल खिमचंद शर्मा, मोहम्मद अशरफ सठियो, मुज़फ़र लगारी, हाजी समीउल्लाह मेमण, नजीबुल्लाह, कदीर लगारी, जानी शीदी, शरियार अली विसरियो ऐं ॿियनि शिरकत करे नकोर तख़लीक़नि ते इस्लाही ऐं तनक़ीदी राया ॾिना। अदबी वेहक जे वक़्ती सदर आगाजाना आगा पंहिंजो नकोर गज़ल बिना तनक़ीद जे पढ़ण खां पोइ सदारती राय ॾींदे चयो त आउं सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ जसकाणी सुमेत संगत जे समूरनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन मूंखे अॼोकी दस्तूरी अदबी वेहक जे वक़्ती सदर जो अहल सम्झो। अदबी वेहक में हमेशह जा भरपूर नमूने शिरकत सां गॾु शानदार तख़लीक़ूं पेश थियूं जिन ते तमामु काराइता इस्लाही राया मिलिया जिन मां घणो कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। अॼु जी वेहक सिंधी मासूम मग़वी बणायल न्याणी प्रिया कुमारी जी बाजियाबी वारे मुतालबे सां मनसूब कई वई हुई जेको दोस्तनि जो साराह जोॻो अमल आहे। अदीबनि जो ही मेड़ मुतालबो थो करे त मासूम प्रिया कुमारी खे फ़ौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे।